खैरपुर में आवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर भरिसां ॻाढ़ो ॻोठ में सिंध हुकूमत जे तावन सां सरसों जे तरफ़ां 1 महीने लाइ आवाम जी गुरबत घटाइण जे प्रोग्राम जे उनवान सां 20 मेंबरनि ते सिलाई जे हुनर जो सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें लेडीज़ टीचर मुक़ररु करे बिना कंहिं ॾींहुं मोकल जे मेंबरनि खे ट्रेनिंग ॾिनी वई। मुख़्तलिफ़ डिज़ाइन जा नंढा विचोला वॾा 100 जे क़रीब सैंपल तोड़े जोड़ा ठाहिया विया। सेंटर जी पुॼाणी ते सभिनी मेंबरनि खे हिकु अदद सिलाई समेत कारकिरदगी सर्टिफिकेट ॾिनो वियो। प्रोग्राम में सरसों जे तरफ़ां डिस्ट्रिक्ट मैनेजर नुसरीन, प्रोग्राम मैनेजर ख़ालिदा, प्रोग्राम ऑफिसर हमीदा, तालका इंचार्ज समीरा, सोशल मोबिलाइज़र अनीता समेत APO तोकीर CRP UC अकबरपुर एम दाऊद जूनियर जिन शिरकत कई। प्रोग्राम में मैनेजर ख़ालिदा ॻाल्हाईंदे चयो आहे त सरसों तरफ़ां हिन खे ट्रेनिंग ॾेई तयारु कयो वियो आहे त जीअं हिन प्रोग्राम तहत पंहिंजे घर में सिलाई जो कमु करे गुरबत खे घटाए सघजनि। डिस्ट्रिक्ट मैनेजर नुसरीन जो चवणु हो त सरसों इलाइक़े जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते कमु करे रहियो आहे त जीअं गुरबत में वतल घराणा अॻिते वधी सघनि। प्रोग्राम ऑफिसर हमीदा पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त असांजी कोशिशि आहे त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सेंटर जंहिंमें मोटर मैकेनिकल सोलर सिस्टम जी सिख्या ॾे, छोकिरियुनि लाइ सिलाई जो सेंटर, टिकनि जो कमु, ब्यूटी पार्लर सेंटर क़ाइमु करे हिननि खे इहे हुनर ॾिना वञनि ऐं इहे औरतूं गुरबत खां निकिरी पंहिंजे इलाइक़े खे ख़ुशहाली तरफ़ वधाए सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।